साहब का करे वठूं था। नाज़ साहब, वेरी इंटरेस्टिंग सिचुएशन। सुभाणे चोटीअ जो मुक़ाबलो थींदे नज़र अचे पियो ऐं सभ खां पहिरियों सवाल तव्हां खां इहो कंदसि त ही मुक़ाबलो ही बाय इलेक्शन सुभाणे जेका थियण वञे पई NA 213 उमरकोट में, माज़ी सां जेकर थोरो कंपेयर कयूं त मुख़्तलिफ़ हूंदी, साॻी, या हिन भेरे तव्हांखे लॻे पियो त सूरत हाल थोरी ॾुखी आहे पीपल्स पार्टी जे लाइ? लला महिरबानी, बज़ाहिर ईअं लॻे थो पियो त छा साॻे स्टाइल जी इलेक्शन आहे, पर हिन जो जेके इंटरनल डायनामिक्स हिन जा ॾिसजनि त हिन में खोड़ नवां डायनामिक्स आहिनि। ओके, उन खां अॻु में ॻाल्हि अॻिते वधायूं त बुनियादी तौर ते अहम ॻाल्हि इहा हूंदी आहे त जॾहिं बाय इलेक्शन का बि थींदी आहे त हिकिड़ी हुकूमत मौजूदु हूंदी आहे ऐं उनजो हिकिड़ो उम्मीदवार ज़ाहिर उते मौजूदु हुजे थो जो हिन सूरत हाल में आहे। उमूमन ही ट्रेंड पाकिस्तान में इहो आहे त बाय इलेक्शन में इहो रेयरली थींदो आहे। पंजाब में पोयनि ॾींहंनि में अलबत्त ईअं थियो हो त जॾहिं मुखालिफ़ धुर जो उम्मीदवार खटे वियो हुयो, पर सिंध में इहो रेयरली थींदो आहे त को मुखालिफ़ धुर जो उम्मीदवार खटे सघे। इन करे इहा ॻाल्हि त हिन में रखो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत आहे लगातार अचे थी पई उहा खटे। ॿियो हिन जा जेकॾहिं असीं डायनामिक्स हिकिड़ो हिकिड़ो करे ॾिसूं त ही तव्हांखे हीअ चूंड बज़ाहिर तव्हांखे उम्मीदवार इन तक ते पीपल्स पार्टीअ जो नवाब यूसुफ टालपुर हाणे मरहूम थी चुका आहिनि, उन्हनि जी बेवा विड़े पई चूंड जेका पाण ज़ाहिर आहे इज़त जे करे इलेक्शन मुहिम में किथे बि न निकिती आहे। उनजो फर्ज़ंद नवाब तैमूर टालपुर उहा इलेक्शन मुहिम हलाए थो पियो, उहा विड़े थी पई। ॿिए पासे ॾांहुं इहो आम तौर ते हिते गुज़िरियल 3 इलेक्शन्स खां त लाल माली विढ़ंदो थो अचे पियो, लाल माली विढ़ंदो थो अचे हिन रूप में। त हींअर 2 भेरा त उहो थियो आहे, पर हिन खां अॻु में जेकॾहिं शाह महमूद कुरैशी हिते उम्मीदवार थी विड़ियो आहे त उनजे पुठियां लाल माली ज़रूरु हूंदो आहे। इन करे इहा सूरत हिकिड़ी त इहा नज़र अचे थी वई। पर तव्हां ॾिसंदो त हिन भेरे इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त चूंड हिन भेरे हिकिड़े त पॉलिटिकल पार्टीज़ जे विच में ज़रूरु आहे, पर हिन भेरे नैरेटिव्स में विढ़नि था पिया। इन्हनि जी बिल्कुलु इन जा माना आहे। ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिन कैनाल जो नैरेटिव एॾो मज़बूत हुयो, जेकॾहिं कैनाल जो नैरेटिव हिते न हुजे हा त शायदि हिकिड़ो ॿियो नैरेटिव इन ई रीजन में इन ई कॉन्स्टिट्यूंसीअ में हो जेको हाणे दॿिजी वियो आहे, उहो हुयो डॉक्टर शाह नवाज़ जो क़त्ल जेको थियो हुयो, उहो डिस्कस थिया, पर उहो ज़ाहिर आहे नथो थिए पियो। ऐं उन जो फ़ाइदो कंहिंखे मिलंदो, कीअं मिलंदो, इहो बि ॾिसणो आहे, छाकाणि त उहो काफ़ी सेंसिटिव क़िस्म जो मामिलो हुयो। उहो उम्मीदवार मौजूदु आहे जेको अक्यूज़ आहे उन केस में, उमरजान सरंदी। पोएं भेरे बि उन वोट खयां हुया, हींअर बि बीठल आहे, पर उनजो ज़िक्र फ़िक्र माण्हू उनखे पोटेंशियल हिन भेरे न पिया सम्झनि। पर जेकॾहिं इहो न हुजे हा त हीअ डायनामिक्स बिल्कुलु ॿिया थी वञनि हा इलेक्शन। हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त मिसाल पोएं भेरे ईअं थियो हुयो त जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई उहा हितां आमतौर ते सोलो पंहिंजे राजूनी तरीक़े सां पंहिंजे पॉलिटिकल तरीक़े सां इलेक्शन विड़े थी पई। इतिहाद थींदा आहिनि, पर पोएं भेरे इतिहाद फोर्ज न थियो हुयो। कुझु पार्टियुनि इतिहाद कयो, पर इंडिपेंडेंट माण्हू हुया। हिन भेरे मिसाल GDA बि फॉर्मली बि हिननि सां गॾु आहे, ऐं मुस्लिम लीग कुझु पार्टियूं अहिड़ियूं आहिनि, उहे कुझु पार्टियूं अहिड़ियूं आहिनि जिन जो नाला त तव्हां खणी सही चई सघो था पिया। मिसाल तौरु इहा जेकी मीर अमानुल्लाह मुस्लिम लीग नून जे अॻुवाण जी ॻाल्हि ॿोल कई थी वञे थी पई, हाणे उहे मुस्लिम लीग नून न आहिनि, हुननि जा हिकिड़ो नंढो कॉन्स्टिट्यूंसी आहे, हुननि जा वोट पंहिंजा दोस्तनि जा हूंदा आहिनि। हा, उहो जेको आहे उहे मौजूदु आहिनि। ऐं ॿी इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आई त मिसाल तौरु जेकॾहिं हिन भेरे जेकॾहिं नैरेटिव ॿिया हुजनि हा त हिन वक़्तु उन नैरेटिव में मिसाल तौरु JUI जहिड़ी पार्टी उहा बि हींअर पीपल्स पार्टी मुखालिफ़ कैंप में मौजूदु आहे। जेकॾहिं इहो कैनाल वारो नैरेटिव न हुजे हा हिन भेरे त शायदि लाल माली ऐं JUI हिक ॿिए जे अपोनेंट हुजनि हा, लॻे ईअं पियो। हिन भेरे हुते लोकल JUI जी मौजूदु आहे, तंहिंजे करे हीअ डायनामिक्स ॿिया आहिनि। ऐं इलेक्शन इन हवाले सां मिसरण तव्हां जेकी ॻाल्हि कई त हिकिड़ो भेरो नवाब यूसुफ गुज़िरियल 6 भेरा खटियो आहे, हिकिड़ो भेरो न हारायो आहे। पीर नूर शाह जी हुनखे हारायो, हुन ज़माने में उहो मुस्लिम लीग ॾांहुं हुयो। हाणे उहे पाण त इंतकाल करे विया आहिनि, पर हुनजो पुटु जेको आहे अमीर अली शाह उहो MNA आहे, ऐं उहो पीपल्स पार्टीअ जो MNA आहे। ऐं उहो MNA आहे जंहिं बाबति इहो सॼो जॾहिं इहो शाह नवाज़ वारो थियो त सर SSP खे हार पाराइण जेको विया हुया उहे विया हुया। त मिसलन हिन भेरे नैरेटिव केतिरो कमु कंदो
इहो त एग्ज़ैक्टली कम ख़बर पवंदी जॾहिं पोलिंग पर जीअं ज़ाहिर आहे इलेक्शन्स में थींदो आहे ना सभु रिवायती तौर ते इल्ज़ाम तराशी शुरू थी वेंदी आहे ऑपोज़िशन बि उहो साॻियो कमु शुरू करे छॾियो आहे ऐं इल्ज़ाम लॻाइणु शुरू कया आहिनि त भई इहो पब्लिक रिसोर्सिस जो इस्तेमालु कनि पिया ऐं काफ़ी कुझु थिए पियो बहरहाल इंदाज़ साहब जो हिन ते तब्दील थी शामिल करे वठूं इंदाज़ साहब तव्हां सुभाणे हिन मुक़ाबले खे कीअं एनालाइज़ कयो पिया ऐं छा लॻे पियो त केरु खटी सघे पियो हिन भेरे सूरत हाल तव्हांखे मुख़्तलिफ़ नज़र अचे पई माज़ी खां ॾिसो लैला माज़ी खां को घणी मुख़्तलिफ़ कोन्हे जीअं नाज़ साहब ॻाल्हि कई आहे त पीपुल्स पार्टी जे अगेंस्ट जेके इलेक्शन थिया आहिनि जनरल इलेक्शन हुजनि या ज़िमनी इलेक्शन हुजनि उन्हनि में जेके बि राति स्टेज ते वेठल हुया मुअज़्ज़िज़ीन सिंध जी मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां जिन जो ताल्लुक़ आहे इंदाज़ साहब जो आवाज़ असां ताईं पुॼी कोन पियो सो असां टीम खे रिक्वेस्ट कंदासीं उन्हनि जो आवाज़ असां ताईं पुॼाइण में कोशिशि कनि कनेक्ट कनि उन्हनि खे बहरहाल ॾाढी इंट्रस्टिंग सूरत हाल आहे अच्छा